जी गुंजाइश नाहे त इए ज़ुबाने मुस्तफ़ा में बि हादिसे जी गुंजाइश नाहे। छो नाहे त कुदरत त खुदा जी आ, मामलो त खुदा जो आ, हुक्म त अल्लाह जो आ, लेकिन ओ खुदा जा बाना जमीन ते रही करे मुझे महबूब मुस्तफ़ा जे शान में सोचण वारा ऐं पंहिंजे अकुल खे हलाइण वारा, कुछ भी अकुल हलाइण जी तोखे जरूरत कोन्हे का। इन हिकड़ो जुमलो तुंहिंजे लाइ काफ़ी आ, जे मुझो मुस्तफ़ा न हुजे हां त खुदा जा राज तोखे केर ॿुधाए हा। नारे रिसाला अज़मत मुस्तफ़ा। जेकॾहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा थोड़ो भला वधण दे, जेकॾहिं मुझो मुस्तफ़ा न हुजे हां त अबू बकर सिद्दीक़ खे जन्नत जी बिशारत केर ॾे? जवाब दे। अज उन जो नालो वठण वारो केर हुजे? जवाब दे न मूंखे। उमर फारूक के जन्नत जी बिशारत केर ॾे? जन्नत त खुदा जी आ, कबूल त खुदा कयो, पर उन्हनि खे ॿुधाए केर हां? अज तूं असां जेको अज़मत साहबा जा नारा था हणूं, कीअं हणूं हां? अज तोखे केर ॿुधाए हां त आले रसूल सां प्यार कंदे त मुझे मुस्तफ़ा करीम सां गॾु जन्नत में हुजे? केर ॿुधाए हां? ॿुधा जन्नत कंहिंजी आ? चओ खुदा जी। जन्नत जो ख़ालिक केर आ? चओ अल्लाह ख़ालिक आ। पोइ मुंहिंजा दोस्त, जी अल्लाह जे कुदरत में हादिसो नाहे, इए ज़ुबाने मुस्तफ़ा में बे हादिसे जी गुंजाइश कोन्हे का। छो त वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला वहयु यूहा। खुदा फरमाइंदो आ, ज़ुबाने मुस्तफ़ा हिली ॿुधाईंदी आहे। कलाम खुदा जो होंदो आ, जुबान मुस्तफ़ा जी होंदी आ। कलाम खुदा जो होंदो आ, जुबान मुस्तफ़ा जी होंदी आ। फैसलो खुदा जो होंदो आ, अमली सूरत मुझे मुस्तफ़ा जी होंदी आ। मुझे मुस्तफ़ा का सवा कायनात के केर ॿुधाए हां त मुझे रब हीअं चयो आ। हिकड़े मिंट ला तोखे अञा यू टर्न ॾेई फेरायां। अल्लाह कुरान में चई छॾियो त अक़ीमुस सलात, निमाज़ कायम कयो। टेके रब चयो आ त टे पहिरीअ में 4 फर्ज़ पढ़ो, बे पहिरीअ में 4 फर्ज़ पढ़ो, मगरिब में 3 फर्ज़ पढ़ो, फज्र में 2 फर्ज पढ़ो, इशा में 4 फर्ज पढ़ो। टीह पारा कुरान जा खोले ॾिस किथे लिखियल आ। जॾहिं लिखियल कोन्हे त मां तोखां सवाल करे सघां थो त कुरान त पियो आ, हुकुम त खुदा ॾिनो निमाज़ काइम कयो, लेकिन काइम कंदे कीअं त तुंहिंजो अकुल, तुंहिंजो दिल, तुंहिंजो दिमाग़ फौरन खुदा खां हटी करे ज़ाते मुस्तफ़ा ॾे वेंदो। त हुकुम त खुदा जो आहे, हाणे कयूं कीअं? न की हेॾे निहारी, छो त खुदा ॾिसण वारी शइ त कोन्हे का, खुदा महसूस करण वारी शइ त कोन्हे, खुदा चखण वारी शइ त कान्हे। तो काॾे बि न ॾिसंदे हाणे हुकुम त खुदा जो थियो आ, अमल करणो आ। अमल करण जे लाइ काॾे ॾिसंदे चओ सिधो सऊं दरे मुस्तफ़ा ॾे निहारींदुसि त मुंहिंजो मुस्तफ़ा कीअं थो करे। मगरिब जे टाइम ते मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो करे, इशा जे टाइम ते मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो करे, फज्र जे टाइम ते मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो करे। यानी जेको मुंहिंजो मुस्तफ़ा करे थो, अमली सूरत मुस्तफ़ा जी, हक़ीक़त में हुकुम खुदा जो। गाल समझ में अचे वई त ज़ाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेका है अल्लाह जे हुक्मन जी अमली तस्वीर चाहे अल्लाह जे हुक्मन जी, खुदा जे कानून जी। छो त नबी ऐं आम इंसान में बेशक नबी आहे त इंसान इन में त शक न है, लेकिन नबी ऐं आम इंसान में हिकड़ो फर्क आ। खुदा तोखे समझ दे समझी वनी, जेको नबी हूंदो आ उहो खुदा सां कलाम कंदो आ। खलास जेको नबी हूंदो आ उहो जेको नबी हूंदो आ उहो खुदा सां कलाम कंदो आ। हाणे मर्ज़ी उन खुदा जी आ, जबल तूर ते घुराए कलाम करे तॾहिं बि उन जी मर्ज़ी, पर्दे जे पोयां कलाम करे तॾहिं बि उन जी मर्ज़ी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकर अर्शन खां मथे घुराए वन बाय वन मुलाकात करे तॾहिं बि गाल समझ में अचे वई। इहा कंहिंजी मर्ज़ी आ? मर्ज़ी मुझे अल्लाह जी, ॾियण वारो मुझो अल्लाह। पोइ तूं पंहिंजे हाव खे मुफ्त में न साड़, मुस्लमान ॾाहो। हाणे ए ॿ शयूं ॻाल्हियूं समझी में अची वयूं। छो त मां सॼो जेको ॻाल्हाईंदुसि उन 2 ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदुमि। ॾियण वारो केर आहे? जंहिंजे कुदरत में को बि हादिसो कोन थींदो आ। जेको कुछ अल्लाह ॾींदो आ, जेको कुछ खुदा फरमाईंदो आ, भला जेको कुछ खुदा चाहींदो आ, उनखे अमली जामो ज़मीन जे तख्ते ते पहराइण वारो केर आ? जो सुहिणो नबी।
गाला गाला जो केरा सुहणो नबी हाने सुहणो नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे याने हाने मां हाने तो पंहिंजे असुल रूट ते चढ़ा ऐं तुंहिंजे ज़हन खे पाण ॾे हाज़िर कयां छो त पहिरीं तोखे तो बेस मज़बूत कयुमि त तोखे ख़बर पवे त नबी आहे छा, नबी जी ताक़त छा आहे, नबी जो कलाम छा आहे, नबी जो कमाल छा आहे, तोखे समझ में अचे वियो। हाणे मां क़ुरान करीम जी हिक आयत करीमा थो कयां, ॾियारींदो हल। अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। अल्लाह ताला खरीदारी कंदो आ, केर कंदो आ खरीदारी? ॻाल्हाए। अल्लाह ताला खरीदारी कंदो आ, कंहिंखां कंदो आ? चो इंसाननि खां। कंहिंखां कंदो आ खरीदारी? अल्लाह कंदो आ, इंसाननि खां कंदो आ। ॿुधायो खरीदारी अल्लाह करे रहियो आ, ॿुधाए ज़ुबाने मुस्तफ़ा रही आ। जेकॾहिं तुंहिंजे ख़्याल अचे त इहो त मूंखे क़ुरान ॿुधायो आ त वरी सजण साईं जो ग़ुलाम सवाल कंदो त जंहिंजो नालो क़ुरान आ उहो त कुझु ॿियो न आहे, उहो त मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान आ। जो नालो कुरान वो मुझे मुस्तफ़ा जी जुबान जुबाने मुस्तफ़ा बुधायो त मुझो रब तो फरमाए महबूबा मां खरीदार बनजण चाहियां तो, मां खरीदारी करण चाहियां तो। मौला किथों खरीदारी कंदे? अल्लाह चे तो पांजे मखलूक मां करण तो चाहियां। हिंदू भी अल्लाह जा, मुशरिक भी अल्लाह जा, मजूसी भी अल्लाह जा, मुर्तद भी अल्लाह जा, मुनाफिक भी अल्लाह जा, मुसलमान भी अल्लाह जा, मोमिन भी अल्लाह जा। सभिनी के कह पैदा कयो चो हिक अल्लाह। सभिनी के रोजी केर थो दे? चो हिक अल्लाह। सभिनी के इज्जत केर थो दे? चो हिक अल्लाह। औलाद माल दौलत केर थो दे? चो हिक अल्लाह। सब कुछ दियण वारो आ, सभिनी के दियण वारो आ। पर मुझो अल्लाह फरमाइंदो आ जॾहिं मां अल्लाह जी ज़ात जॾहिं सौदे करण ते ईंदो आहियां त मखलूक त मुंहिंजी आ, पैदा त मूं कयो आ, सभिनी खे ॾियां त मां थो, पर सौदो सभिनी सां न कंदो आहियां। सौदो उन्हनि सां कंदो आहियां, सौदो उन्हनि सां कंदो हां जन खे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे दामन में क़बूल करे छॾींदो आ। सुभान अल्लाह। तवज्जह कजा, सौदो केर थो करे? चो अल्लाह। ॻाल्हाए केर थो करे? खरीदारी केर थो करे? तुंहिंजे हालाणी शहर जे अंदर भी वापारी त खोड़ हूंदा, हिकिड़ा मिड़ई वापारी फुटी पाणीअ वारी बि ॾे, मिटीअ वारी बि ॾे, वारीअ वारी बि ॾे, मिड़ई पैसा ठाहिणा आहिनि। पर जेको भलो वापारी हूंदो चवंदो न न A1 जी फुटी खपे, पैसा बि A1 जा खण। इं होंदो आ या न? पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वो दरमियान में कंहिंखे छॾींदो आहे। चो जेको एतमाद वारो माण्हू हूंदो आहे उनखे चवंदो आहे त जांच करे आ, जेका A1 हुजे उहा वठी आ। राज़ी थियण तुंहिंजो कम आहे, पैसा ॾियण। ॻाल्हि ॻाल्हि पैसा ॾियण। मुसलमान गौर कर, अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो मां अल्लाह खरीदारी करे रहियो आहियां, लेकिन खरीदारी कंहिंखों करे रहियो आहियां? अल्लाह फरमायो मिनल मुमिनीन। यहूदन सां खरीदारी मुंहिंजी न आहे, मुर्तदन सां खरीदारी मुंहिंजी न आहे, मजूसन सां खरीदारी मुंहिंजी न आहे, सिर्फ़ नाले वारनि मुसलमाननि सां खरीदारी मुंहिंजी न आहे, निमाज़ रुॻी पढ़ण वारनि सां खरीदारी मुंहिंजी न आहे। बेनियाज़ रब न रोज़े जी शर्त लॻाई, न निमाज़ जी शर्त लॻाई, अल्लाह जे ज़ात शर्त लगाई त छा जी लगाई? चो ईमान जी लगाई। छा जी शर्त लगाई? गाला ईमान जी लगाई। ईमान छाहे? हिकड़ो मिंटला कुरान करीम दे हलो। अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात ईमान वारन जी निशानी बयान कंदे फरमायो अन नबियु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मोमिन जी निशानी इहा आहे, मुझे मुस्तफ़ा जे ज़ात खे पंहिंजे जान खां वधीक प्यारो रखंदो आ। मोमिन जी निशानी चाहे? जवाब दे। महबूब मुस्तफ़ा जे ज़ात के पंहिंजे जान खां वधीक प्यारो रखंदो आ। उन जे तमाम अज़वाज मुतहरात के पंहिंजी अमड़ सॾींदो आ। या कंहिंजी निशानियां? ॻाल्हा कंहिंजी निशानियां? पुछे तो रब चए तो सौदो भी इन सां कंदुसि।
सौदो भी इन्हें सां कंदुसि कंहिंसां जेको मुंहिंजे मुस्तफ़ा खे जान खां वधीक प्यारो समझे उन सां सौदो न कंदुसि जेको चवे त महबूब मूं जहिड़ो आहे मूं वांगुरु खाए थो मूं वांगुरु पीए थो मूं वांगुरु ॾिसे थो मूं वांगुरु हले थो न न रब चवे थो सौदो अदब वारे सां आहे ओ मुस्लमान सोच इन काइनात जे अंदर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा अलीउल मुर्तज़ा शेर खुदा के फरमायो या अली अंत अखी फी दुनिया वल आखिरा ऐ अता अली तू मुझो भा आहीं दुनिया में भी आखिरत में भी मुझे मुस्तफ़ा करीम अली सुने के भा सजो लेकिन पूरी कायनात जा किताब खोल दुनिया जी तारीख़ खोल कदे भी मुझे अली ये सदको न कयो त अदा मोहम्मद जदे भी सदके चे या रसूल अल्लाह पिता का अब्बी व उम्मी ओ मुझा महबूब मुस्तफ़ा अली जो अब्बो भी तो ता कुर्बान त अली जी अम्मा भी तो ता कुर्बान हुजे मुझे महबूब चवे अदा अली चवे या रसूल अल्लाह मुझो अब्बो अम्मा तो ता कुर्बान हुजे इहो ही सबबा गौर सां जुमलो ॿुध जा इहो ही सबबा जो जिथे अली आ उते वली आ जिथे अली आ उते वरी वरी जो जिथे अली आ उते वली आ जिथे वली आ उते अली आ जिथे अली ना है उते वली ना है जिथे वली ना है उते अली ना सजी दुनिया के वनी गोल मां सजन साईं जो फकीर हां जुमला सरसरी ॻाल्हाईंदो थो वञा वनी इने के मुंहिंजा दोस्त अज़ीज खोल जा पंहिंजो पाण जिते बि अली अली ना है उते वली ना है वनी गोल ऐं जिथे वली ना है उते पक अली अली ना है वनी गोल त मां अर्ज पे कयो त अदब जो मकाम इहो आहे मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह ख़रीदारी कई आहे कंहिंजी मोमिननि जी ख़रीदारी कई आहे मोमिननि खे ख़रीद करे मां अल्लाह छा ख़रीद कयो आहे अनफुसहुम व अमवालहुम उन्हनि जूं पहिरीं जानियूं ख़रीद कयूं अथमि उन्हनि जा माल ख़रीद कया अथमि जानियूं बि ख़रीद कयईं माल बि ख़रीद कयईं मौला मुआवज़ो छा ॾिनई चए थो बि अन लहुमुल जन्नत जन्नत जे एवज़ जन्नत उन्हनि खे ॾेई छॾी अथमि हिकिड़े मिंट जे लाइ गौर कजां अल्लाह चयो जंहिंजी जान ख़रीद कयमि जंहिंजो माल ख़रीद कयमि उनखे मां अल्लाह जन्नत ॾेई छॾी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं ख़ुदा चयो मूं जन्नत ॾेई छॾी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ख़ुदा तरुगी ईअं चयो मूं जन्नत ॾेई छॾी कंहिंजी मोमिन खे जंहिंजी जान ऐं माल ख़रीद कयमि मुंहिंजे मदीने जे मीर ऐलान कयो अबू बकर तूं जन्नती उमर तूं जन्नती उस्मान तूं जन्नती अली तू जन्नती तलहा जुबैर तू जन्नती 10 सहाबा के मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी बिशारत ॾिनी लेकिन अहम जुमलो पियो चवां 10 सहाबिन खे त जन्नत मिली दिमाग़ भी कम कयो उहे 10 सहाबी हन जन जानियूं भी कुर्बान कयो माल भी कुर्बान कया बच्चा भी कुर्बान कया दौलतूं भी कुर्बान कयो नमाज़ूं भी पढ़ियूं रोज़ा भी रखिया हज भी कया कुर्बानियूं भी ॾिनियूं जंग जे मैदान में भी हलिया दुख भी ॾिठऊं सुख भी ॾिठो मुझे मुस्तफ़ा जन्नत ॾिनी जन्नत जो ऐलान कयो छो ऐलान कयो तू चओ त रज़ा खुदा जी हुई तॾहिं ऐलान थियो चओ कंहिंजी रज़ा हुई खुदा जी रज़ा हुई तॾहिं ऐलान थियो इन जुमले ते पक्को भी करे हाणे सजण साईं जे फ़कीर खे जवाब ॾे जन खे अशर मुबशर चयो थो वञे उन्हनि खे जन्नत जूं टिकेटूं मिलियूं हक़ उन्हनि जो हक़ जानियूं बच्चा कुर्बान कयो लेकिन हिकिड़े मिंट ॾे त निहार मुंहिंजे सुहिणे हसन ऐं हुसैन मुंहिंजे सुहिणे हसन ऐं हुसैन जे मथां अञा निमाज़ भी फर्ज़ न थी आहे अञा रोज़ो भी फर्ज़ न थियो आहे अञा हज भी फर्ज़ न थियो आहे इस्लाम जे रुकननि मां अञा कोई रुकन फर्ज भी कोन थियो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा चवे थो सय्यदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन नारे तकबीर नारे रिसालत खिदमत नारे रिसालत की अज़मत हुसैन जुमलो वॾो चयो तुम सोच जा माहौल बहराड़ी जो बल्कि मां तोखे सोचाइण थो चाहियां छो त दोस्त ॾिसो हर साल हिते सालनि खां जलसो थो पिए थिए अमीर उमर खे जन्नत जी बिशारत मिली हुन जान कुर्बान कई बच्चा कुर्बान कया हक़ उस्मान गनी खे जन्नत जी बिशारत मिली जान कुर्बान कई बच्चा कुर्बान कया हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मिली जान कुर्बान कई बच्चा कुर्बान कया शेर खुदा खे मिली उन भी मुंहिंजा दोस्त वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं शेर खुदा लेकिन इमाम हसन ऐं हुसैन अञा त मासूम नंढड़ा आहिनि अञा त निमाज़ भी फर्ज़ कान थी
अञा त रोज़ो भी फर्ज़ कोन थियो आहे, अञा त हज भी फर्ज़ कोन थियो आहे। उन्हनि खे रुगी जन्नत न मिली आहे। जन जानियूं कुर्बान कयूं, माल कुर्बान कया, नमाज़ूं पढ़ियूं, रोज़ा रखिया, उन्हनि खे फ़क़त जन्नत मिली आहे। जंहिं कुझु भी न कयो उन्हनि खे जन्नत जी सरदारी मिली आहे। दिमाग घुमी वियो। जे दिमाग में ॻाल्हाई त हे त नाइंसाफ़ी आहे त ईमान वियो। ऐं जे दिमाग अचे त आहे त इंसाफ़, पर कीअं त पोइ दिमाग खे मजबूर करे चओ त जेको मालिक हूंदो आहे उन जी मर्ज़ी आहे, जेके बणेसि जेतिरो ॾेई छॾे। जेको मालिक हूंदो आहे उन जी मर्ज़ी आहे। अञा वधाए जुमिलो चवां, जेको मालिक हूंदो आहे दोस्त खे तोहफ़ो ॾींदो आहे। दोस्त खे ॻाल्हि दोस्त खे हिन इलाइक़े जो जेकॾहिं 1000 एकड़ जो ज़मीनदार आहे, दिलि चवेसि थी दोस्त खे, चवे थो ही 88 बनीअ जो ॾिनो में पुराणो दोस्त हुई, हे 88 ॾिनो में पुराणो दोस्त हई, पर 100 एकड़ त दोस्तनि खे विरहाए ॾेई छॾियईं, पर 900 एकड़ जो मालिक केरु आहे? चओ जेको उन जो वारिस आहे उहो ई त 900 एकड़ जो मालिक, वॾो हुजे या नंढो हुजे। ॻाल्हि वॾो हुजे या पाकिस्तान जो कानून भी हुआ, दीन जो कानून भी हुआ, इस्लाम जो कानून भी हुआ त जंहिंजी मिल्कियत हूंदी आहे उन जो वारिस उहो हूंदो आहे जेको उन जो खून हूंदो आहे। त हसन ऐं हुसैन केर हन? जो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे कुल्हनि जा सवार हन। हिकिड़ो त इहो दलील ॾिनो मई त जन्नत मुस्तफ़ा जी आहे, बनाई खुदाई आहे, जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾेई छॾे। लेकिन हिते अञा हिकिड़ो सवाल ॿियो बि थिए थो, थोरो जेकर इश्क में मथे हलंदे त अकुल तो जो कमु कंदो त इहा नई ॻाल्हि कान्हे का, खुदा अॻ में बि करे चुको आहे। जन 6 करोड़ साल इबादत कई मुंहिंजे बेनियाज़ रब, जॾहिं आदम खे पैदा कयो अञा आदम सजदो ई कोन कयो हो, रब सभिनी खे चयो त हिन खे सजदो कयो। जंहिं पाण अञा सजदो ई कोन कयो, सजदे कंदड़नि खे हुकुम थियो त हिन खे सजदो कयो। राज़ कहिड़ो आहे? जो राज़ पाण पियो ॼाणे। इन राज़ खे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा हसन हुसैन जाॾो खोले ॾेखारियो। ओ अकुल वारो सोचजो, अल्लाह जे ज़ात उन खे सजदो करायो। फरिश्तनि खां जेके सजदा रेज़ हुया, सजदो उन खे कयो जंहिं अञा सजदो ई कोन कयो हो। मां मुस्तफ़ा जे फ़ैसिले ॾे निहारियो, जन जानियूं माल कुर्बान कया। रब क़ुरान में चयो जन्नती, मां उन्हनि खे जन्नत जी टिकेट ॾेई छॾी आहे, मगर वारिसी उन्हनि खे ॾिनी आहे जन जे मथां अञा दीन जा मामलात फर्ज़ ई कोन्हनि खे, अॻे ई वारिसी उन्हनि जे हवाले थी वई आहे। केॾो न क़ीमती आहे हुसैन। ॻाल्हि केॾो न, ॻाल्हि केॾो न क़ीमती आहे मुंहिंजो सुहिणो हुसैन। जेकॾहिं अञा अॻिते वधां त मूंखे अञा बि अॻिते वधण ॾे, पर हिकु दफ़ो थोरो अञा वरी पोइ थो मोटां। तूं दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये राज समझ में आसान भी आहिनि, ॾुखिया भी आहिनि। इश्क जी मंज़िल जेका आहे सवली बि ॾाढी आहे, पर ॾुखी बि ॾाढी आहे, वेझी बि ॾाढी आहे, पर परे बि ॾाढी आहे। जे समझ में नथो अचई न त तुंहिंजो ॾोह न आहे, तूं पक समझ त कंहिं अलाह वारे जे आॾो गोॾा भञी अञा कोन वेठो। खुदा जी जाती जाने, सच तो चवां, छो तो अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है। इश्क और मोहब्बत की में हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। मुझा दोस्त अजीज, जेकर समझ में गाल नथी अचे त पंहिंजे पाण ते घणो ज़ोर ॾेई प्रेशराइज पाण खे न कर, मतां ब्लड प्रेशर हाई थी वञे, चुप चुपात में वञी कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे आॾो गोॾड़ा भञी वञी 8 ॾींहं पंहिंजे पाण जे मए खे मारे करे। छो त जॾहिं ककड़ो ज़मीन में पोखींदो हुई, जॾहिं ककड़ो ज़मीन में पोखींदो हुई, गौच तॾहिं निकिरंदो आहे जॾहिं ककड़े जी मथियूं सॼी खल सड़ंदी आहे, पोइ गौच निकिरंदो आहे। जवाब ॾे हा या न? जंहिं ककड़े जो मथां मुंहिंजा दोस्त बॉडी यानी उन जी खल सलामत हूंदी आहे, उन मां कॾहिं बि गौच
गाला गाला बहराड़ी वेठो हुन मां गौच निकरंदो आ कॾहिं न निकरंदो उहो ककड़ो ई पियो हूंदो चइबो त हिन में अंदर कुझु आहे ई कोन कयो मथो रुॻी खल ते ॿधल आहे हा हा जो गौच निकरंदो ज़रूर आहे लेकिन उन मां निकरंदो आहे जंहिंजी पहिरीं खल सड़ंदी आहे जेकॾहिं तूं चवीं त हलवा बि खावां खावां बि जाम हुजां बि हीअं ऐं आशिक बि हुजां ईअं कोन थींदो मुंहिंजा यार ईअं कोन थींदो पहिरीं हिन खल खे साड़णो पवंदो खल ककड़े जी मथी सड़ंदी आहे तोखे पंहिंजी अना ख़तम करणी पवंदी तोखे नफ़्स जी ग़ुलामी ख़तम करणी पवंदी कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे साम्हूं गोॾा भञी वेह फ़ैसिलो करे ॾिस सौदो करे ॾिस हिकिड़े महीने जे लाइ भला चिलो बि त कटींदो ई न 40 ॾींहंनि जो तूं 40 जे बजाए 30 ॾींहं कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जे निगाह जे हेठां वेह पोइ तोखे ख़बर पवंदी त क़ुर अॻे बि पढ़ंदो हुउसि क़ुर हाणे बि पढ़ां थो क़ुर अॻे बि ॿुधंदो हुउसि हाणे बि ॿुधां थो ख़बर पवंदी त हा क़ुर साॻियो आहे मगर नज़र नज़र जो कमाल अलॻि अलॻि अजीज दोस्तों गाल समझ में आई या ना आई कुरान करीम जी आयत तिलावत केम थोड़ो नखे खोलिया मां सरसरी तो मथा मथा गालियां छो त साईं मौलाना मनोहर साहब जे मथो तकीर करण का आसान गाल काने का पर हुकुम दोस्त हन असांजा उन्हनि चयो बस को मिड़ई तहां जादू बगालियो कयूं था अल्लाह फरमायो वला तहसबन्नल लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता अल्लाह जे ज़ात फरमायो जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान कया वया कत्ल कया वया जेके नालो रब को न वरतो त अबू बकर या उमर हसन या हुसैन तलहा या जो भी रब नालो को न वरतो अल्लाह कंबाइन जुमलो इस्तेमाल कयो हिकमत वारो आ त जेके भी मां अल्लाह जे राह में कत्ल कया वञन था शहीद कया वञन था उन्हनि खे छा न चओ मोल न चओ तन पर वला तहसबन्नल लज़ीन चवणो त परे जी गाला पर दिमाग में ख्याल भी न आणजो त ही मोल दिमाग में सोच के अचण भी न दिजो त ही मोलहन खबरदार थिजो अर्ज कयोसी मुझा मौला अखिन सा दिसो वेठा हूं गलो कपियो पयो आ सिर मुबारक नेज़े ते आ धड़ मुबारक ते अमरो बिन सद पलीत कुत्ते घोड़ा डोड़ाए छड़ियान ओ मुझा करीम रब अखिन सा दे अमीर हमजा जानिया जे जिस्म जा टुकड़ा अलग लगा पया हन ओ मुझा मौला अखिन सा दिठो थो त तुझे महबूब जे गुलामन आशिकन जो जदे तुझे राह में कुर्बानियों दिनियूं थन ब्लड जो सिस्टम बंद थी चुको आ गाल्हाइण बोल्हाइण बंद थी चुको आ जी सिस्टम जो मुतहरक खत्म थी चुको आ मौला पो भी चवी थो त मोल न चऊं त भला चा चऊं मौला झली थो त सोचो भी न सोचण छॾे था ॾियूं भला आखिर सा छा सोचूं अल्लाह फरमायो हिकिड़ो ई जुमलो सोचो त अहिया जेके मुझे ला कुर्बान थिया मां खुदा उन्हनि खे कॾहिं भी मरण कोन ॾींदो जेके मुझे ला कुर्बान थिया उन्हनि खे मां खुदा मरण कोन ॾींदो हां उन्हनि खे मां अल्लाह अबदी ज़िंदगी अता फरमाए छॾींदो हां कहिड़ी ज़िंदगी आहे हिकिड़े मिंट जे लाइ थोरो पंहिंजो वुज़ू भी मज़बूत कजां दिल जा नट भी थोड़ा टाइट कजां मता मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वली तोखे एंजियोग्राफी कराइणी पइजी वञे हिकिड़े मिंट जे लाइ सोच अल्लाह फरमायो ज़िंदगी त ॾींदो हां हयाती त ॾींदो हां अबदी ज़िंदगी त ॾींदो हां कहिड़ी ॾींदो हां इंद रब्बिहिम अल्लाह इं कुरान में कोन चयो जिंदगी त ॾींदो हां पर उहे खाईंदा पीअंदा कबर में हन रब इं कोन चयो रब इं कोन चयो त जिंदगी त ॾिनी थमान पर खाईंदा पीअंदा ज़मीन ते हन इं बि रब कोन चयो अल्लाह इं भी कोन चयो त पंहिंजे घर में खाईंदा पीअंदा हन अल्लाह इं भी कोन चयो त आसमान ते खाईंदा पीअंदा हन चाचा ओबासी न दे अल्लाह इं भी कोन चयो त अर्श खां मथे खाईंदा पीअंदा हन बेनियाज़ रब फरमायो जंहिंखे अबदी जिंदगी ॾेई छॾी थम जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान थिया उहे खाईंदा आहिनि किथे खाईंदा आहिनि इंद रब्बिहिम पंहिंजे रब वटि खाईंदा आहिनि काथे खाईंदा आहिनि जवाब ॾे कुरान जे आयत जो तर्जुमो जवाब न ॾींदे त ख़ुदा पुछंदी काथे खाईंदा आहिनि इंद रब्बिहिम पंहिंजे रब सुनी 1.5 लाख रुपया खर्च कंदासीं पर जे थोड़ो इहो नाटक साटक न थिए त कमु कोन थींदो तेल कोन्हे
हेॾो वॾो प्रोग्राम आहे पेट्रोल कोन्हे लाइट अचे वई थोड़ो घणो त शैतानगिरी हलंदी न शैतान ते शैतान आहे उनखे त कुझु पावर आहे हेॾे तवजह कयो अर्ज़ पे कयो मुंहिंजा दो मां बि घुमाए थो वठां अधु कलाक थियो बाक़ी अधु कलाक घुमाए थो वठां तव्हांखे घणी तकलीफ़ न ॾींदासीं स्पीड मां निकिरे हाय रखी आहे त भले मूंखे बि पघर निकिरे तव्हांखे अहसास थिए त पखो हले थो पर पोइ बि पघर आहे माना हेॾे बि कुझु जोश ज़रूर आहे अज़ीज़ा ने मन अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो उहे शख्स जेके मां अल्लाह जे राह में कुर्बान कया विया आहिनि उहे हमेशह जे लाइ ज़िंदगी उन्हनि खे मां अल्लाह ॾेई छॾी आहे उहे ज़िंदहनि केरु ज़िंदहनि चओ जेके अल्लाह जे राह में कुर्बान कया विया उन्हनि खे छा चइबो आहे चओ उन्हनि खे शहीद चइबो आहे जॾहिं शहीद ज़िंदा ॿुधाए सिद्दीक़ जो मक़ाम छा हूंदो जॾहिं सिद्दीक़ ज़िंदा त नबी जो मक़ाम छा हूंदो जॾहिं नबी ज़िंदा त इमामुल अंबिया ला तुंहिंजो छा ख़्याल आहे मुखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सजण साईं जे फ़कीर खे वधण ॾे अल्लाह फरमायो इंद रब्बिहिम युरज़क़ून अल्लाह फरमायो खाइन था रिज़्क़ रोज़ी पंहिंजे रब वटि अल्लाह ईअं कोन चयो त ज़मीन ते अल्लाह ईअं कोन चयो आसमान ते अल्लाह ईअं कोन चयो क़बर में अल्लाह ईअं ते अल्लाह पंहिंजे रब वटि चयो कंहिं वटि पंहिंजे रब वटि हाणे थधो थी मूंखे जवाब ॾे पंहिंजे रब वटि रिज़्क़ खाइन था ॿुधा काइनात जे अंदर उहा कहिड़ी जाइ आहे जिथे रब मौजूद न आहे सोची पोइ जवाब ॾे सोची पो जवाब दे अल्लाह फरमा इंद रब्बिहिम पंहिंजे रब वटि रिज़्क़ रोज़ी खाइन था अल्लाह ईअं कोन चयो त फर्श ते या अर्श ते क़बर में या घर में पंहिंजे रब वटि पंहिंजो रब जेको आहे उहो किथे आहे चओ हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम अल्लाह ओ आहे जेको अव्वल बि आहे आखिर बि आहे ज़ाहिर बि आहे बातिन बि आहे हर शइ खे ॼाणण वारो बि आहे जेको फर्श ते बि हो अर्श ते बि हो आसमाननि ते बि हो ज़मीनुनि ते बि जबलनि ते बि हो परनि ते बि हो बहरनि ते बि हो काइनात जे ज़र्रे ज़र्रे में उहो मौजूद आहे हाणे फ़ैसिलो करे ॿुधाए त ई अल्लाह जा जेके शहीद सालिहबाना पंहिंजूं जानियूं कुर्बान कये वेठा आहिनि इहे रिज़्क़ रोज़ी किथे खाईंदा आहिनि हाणे फ़ैसिलो करे ॿुधाए त सजण साईं जो फ़कीर अॻिते हले फ़ैसिलो कर फैसलो करे दे मूंखे न त काथे रिज़्क़ रोज़ी खाईंदा आहिनि रब चयो पंहिंजे रब वटि रब जी ज़ात त जिथे किथे मौजूद आहे पोइ तोखे मजबूर चवणो पवंदो जिथे ख़ुदा जी खुदाई आहे उते मुंहिंजे महबूब करीम रब जे महबूब करीम रब जे सुहिणे नबी महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकनि जी हर जगह ते मौजूदगी रब बयान कई आहे मौजूद न आहिनि रुगी मौजूद न खाई रहिया आहिनि पी रहिया आहिनि जेको खाईंदो आहे उहो ॾिसंदो बि आहे या न जवाब नारे तकबीर नारे रिसाला नारे ताकीद नारे हैदरी अज़मत हुसैन ॻाल्हि समझ में आई शहीद शहीदा वो अबू बकर सिद्दीक उमर फारूक हुजे या सोहणो उस्मान ज़िन्नूरैन हुजे वो अली अल मुर्तज़ा हुजे या मुझे मुस्तफ़ा करीम जो कोई भी ॿियो सहाबी हुजे मुझे सोहणे हुसैन जो त को मटी दाहे मुझे दिलबर हुसैन जो कोई मट वरी चो अज खोले बुध सजन साईं जे गुलाम के खुली बुध सजन साईं जे गुलाम के हक्का त सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम खिलाफत में चौथे नंबर ते आयो हक्का चो इहो गाला गाला चो इहो हक्का लेकिन इन सां गॾु हे भी हक्का त खिलाफत में त शेर खुदा जो चौथो नंबर आ पर अज़मत में अली मुर्तज़ा जो पहिरो नंबर आ चवणो पवंदो दलील गुरु मुखा तमा तो के सजन साईं जे गुलाम जे हैसियत में दलील दिया तमाम सहाबा जे ला जेके मुझे मुस्तफा करीम हदीसू बयान कयो उनन के भी गड कर हिकड़े अली अला जेके फरमायूं उनन के भी गड कर त खबर पइजी वने त कसरत में केरा कसरत में केरा पाणी खबर पइजी वेंदी अञा इए भी मुखे चवण छो न थो दी मां न चमा हज़रत अमीर उमर सोहणो दाह करे थे चयो वाह सोहणा अली तुझे मुकद्दर ता कुर्बान वन मां न तो चवा हज़रत अमीर उमर सुनो तो चवे सोना अली
मुझे करीम रब हथा महबूब मुस्तफा जे जेके तोखे अज़मतूं अता फरमायूं हन अगर मां उम्र के हिकड़ी भी मिले हां त सब कुछ पंहिंजो कुर्बान करे छड़िया हां उनखे अञा मथे कया हां। हिकड़ो ब मिसाल तुझे आरो ॾियां खैबर जे जंग में शेर खुदा जे लाइ ख़ुशख़बरी अचण झंडो उनखे मिलंदो जंहिंखां खुदा बि राज़ी आहे त मुस्तफा बि राज़ी आहे टिकेट मिली बी खुशखबरी मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणियूं चार घणियो ज़ैनब रुकैया कुलसूम अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा मुझे महबूब मुस्तफा जो न्याणियूं त चार हन पर फरमायो हिकड़ीअ जे लाइ त फातिमा बिदअतु मिन्नी मुझे जिस्म जो टुकड़ो फातिमा गाला गाला छा फरमायो फातिमा मुझे जिस्म जो टुकड़ो आ सुनो अमीर उमर निहारे चदो वाह अली तुझे अज़मत ता कुर्बान वञा जो सुणी फातिमा जड़ी हूरन जी सरदार रब तोखे निकाह में अता फरमाई सोना अली तुझे अज़मत ता कुर्बान वञा भरी सुनो उमर फारूक चई तो गुजरे सोना अली तुझे अज़मत ता कुर्बान वञा जो महबूब मुस्तफा जे पाक जुबान मां ऐलान थियो त सभिनी जा दर मस्जिद नबवी दे खुलर था सब बाहर खोलियो दर मस्जिद नबवी में खुलंदा त हिकड़ो मां मुस्तफा जो खुलंदो हिकड़ो मुझे अली जो खुलंदो सभिनी जा दर बंद करे बाहर खोलियो हिकड़ो मां अली मुस्तफा जो दर बियो सोने अली जो ऐं उन टाइम ता कुर्बान वञा सोना अली जॾहिं मदीने जे ताजदार फरमायो त मुंहिंजा भा अली जीअं मां मुस्तफा खे गुस्ल वाजिब हुअण जे सूरत में भी मस्जिद नबवी में इजाज़त आहे ईअं तो अलीअ खे भी इजाज़त आहे अज़मत नाहे त चाहे अञा मूंखे चवण दे तमाम सहाबी मुझे मुस्तफा करीम जे कदमनि तां कुर्बान पिया वञनि ओहो वाहिद अली आहे जेके मुस्तफा फरमायो अली पंहिंजा कदम हिन नुबूवत वारनि कुल्हनि ते रखी ॾेखार सच्चाई छुप नहीं सकती सुन्नी है पक्को सुन्नी थी लुडड़ो पुडड़ो सुन्नी न थी पक्को सुन्नी थी अज़मत सहाबा ता कुर्बान वञ पर आले रसूल जो जेको शान आहे न तां भी तोखे कुर्बान थियणो ई पवंदो गाला गाला कुर्बान तोखे शुक्र कर जो अल्लाह जी ज़ात हसन हुसैन जेड़ा शहजादा ॾेई छॾे खुदा जो कसम फिक्र न कर शुक्र कर खुदा जो शुक्र अदा कर यार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाह तू नचो त नचो पर मां जरूर चवंदो जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो जन्नत खपई न जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लालां दा दिल में रख ले प्यार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे राजब्राह्मणों को नारो खबर पे न नारे तकबीर नारे रिसालत अली दे लालां दा अल्लाहू अल्लाह अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह हर घर दे दरवाजे रात नू बंद होंदे हर घर दे दरवाजे रात नू बंद होंदे
सदा खुला चो सदा खुला दरबार अली दे लालांदा सदा खुला चो सदा खुला दरबार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे नथो चवी नचो तुझी मर्जी आ परवाह निश्ता हाँ मुझा दोस्त अजीज लेकिन सुन्नी आया कह रहा गला गला कह रहे हो सुन्नी आयो सुन्नी तो सबको सदाए पर खोले जो तो केड़ा सुन्नी हो जो सुने दिल पर दस्तगीर जा मुरीद सुन्नी हो गला गला केड़ा सुन्नी हो जो यार ही करण वारा सुन्नी हो अब्दुल कादिर जीलानी घोट सा प्यार करण वारा सुन्नी हो को सूरत कड़ी बिया को सजन साईं जो फकीरा को पीर मिठा जो फकीरा को मुझा दोस्त अजीज साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जो फकीरा को साईं आशिक अली जीलानी सोहू वारे जो फकीरा मुझा दोस्त अजीज को मखदूम जो फकीरा को मशोरन वारे साईं जो फकीरा को करूंडी वारे जवान सुने हाजी हुसैन शाह साईं शमसदीन जो फकीरा को कंबर वारे साईं जो फकीरा फकीर किथां जा भी आयो पर सभिनी जो कनेक्शन सुने अब्दुल कादिर जीलानी सां मिलियला हींअर जेको तव्हां जे साम्हूं गुलाम वेठो सजण साईं जो ॻाल्हाए उन जो कनेक्शन भी बगदाद वारे यार सां मिलियल जन जो बगदाद वारे यार सां कनेक्शन हूंदा उहे अदब वारा हूंदा न बेअदब कोन हूंदा याद रखी छॾ नमाज में सुस्त थी सघनि था इबादत में सुस्त थी सघनि था मगर बेअदब ॻाल्हि बेअदब हे अदब वारे जो शेर ठहियल आहे आख़िरी मिसरो चवां छा थो चवे अखियां ताबश बावुज़ू में रखदा अखियां ताबश बावुज़ू में रखदा मता तुझे दिल में ख्याल अचे यार सजन साईं जो फकीर तो सभिनी पीरन जी इज्जत तो करे हाँ बिल्कुल कंदुस छो जो मुझी तरबियत सजन साईं कई आहे जंहिंजे झोल में जेको हूंदो हो को उहो ई ॾींदो जंहिंजी तरबियत ई गुलनि जे विचों थियल आहे उहो गुलनि जी खुशबू न टेड़ींदो त बाक़ी कंटा उछलाईंदो छा मुझा दोस्त अजीज मता मुझे दावत इस्लामी और भायर चऊं त असां जो नालो न खये असां हर हिक सुन्नी सां प्यार करण वारा हूं ओ भले से मोहम्मद इलियास कादरी अतारी छोड़ी याद रखी छड़ मुझा दोस्त अजीज इन आशिक जो जिक्र पियो कजे आशिक जो अदब जी गाल के चतो अखियां ताबश बावुज़ू में रखदा अखियां ताबश बावुज़ू में रखदा छो त करना है दीदार अली दे लालांदा करना है हथड़ा खड़ी चो करना है चो करना है दीदार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे भंग पी पो नालो न वठंदा हूं चरस पी नालो न वठंदा हूं शराब पी नालो न वठंदा हूं इमाम अहमद रजा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह जे मुझा दोस्त अजीज कहीं दोस्त सां कहीं बहस कयो चई त तव्हां जा सभई मौलवी मुफ्ती इमाम था सदायो मुझो हिकड़ो सवाल आ तुझो अहमद रजा खान जवाब दे हुन चेस मुझो अहमद रजा खान त मदीने वारे मीर जे निगाह जो नवाज़िल आ केड़ो जवाब खपे जे जवाब उन खां वठ जे हलिया सिधो आया अल्लाह जे कामिल वली सुने अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह मौजूद हन सवाल करण वारे सवाल कयो त मुझे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे चईन न्याणिन जा नाला बुधायो अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह उथी पयो इनके जवाब कोन ॾिने अंदर हलियो वयो इमाम अहमद रजा खान अंदर वयो उन पंहिंजे दोस्त के चयो ॾिस तुंहिंजे आलमन मुफ्तिन जो हाल इहो आहे हाणे किताब वञी ॻोल्हींदो नाला ॾिसी पोइ ॿुधाईंदो आशिक जे दिल में ख्याल थी पियो त हे छा थो चवे अजीब राज़ आहे सब्र कई आशिक सब्र कंदा बाकी फाटड़िया फाटी पवंदा आशिका सब्र कई चीने में कोन को राज आ कुछ लम्हात गुजरिया इमाम अहमद रजा खान अंदरों निकतो दिस्तार पाती पया वुजू कयो सुहारी के कंगो दींदो थो अचे अची वेठो जे हाने सवाली सवाल पुछ चे सोना अघारो जवाब कोन दिनव पाण फरमायो याद रख तो सवाल पुछो महबूब मुस्तफा जे पाक बचड़न जे नालन जो असा सुन्नी आयो सुने अब्दुल कादिर
कादर जीलानी जा आशिक गुलाम आयो असांजो वकीदो आले रसूल जो नालो तदह वठबो जदह वुज़ू असां माण्हू हूंदो नारे तकबीर, नारे रिसाला, नारे ताकीद, नारे हैदरी। सुन्नी नालो अदब खां सवा गला गला सुन्नी मां मुराद वरी याद कजा सुन्नी मां मुराद छा चेम सुणे अब्दुल कादिर जीलानी जो कोन थो ॻाल्हाई छो ॻाल्हाई दोस्त मूंखे ख़बर पए त तूं जागी तो गर्मी आहे मां बि तुंहिंजे आॾो गॾु पिघलां थो पियो पघर में ईअं न आहे त पको हले त मूं वटि पघर कोन्हे मां बि तोखां वधीक पघरिजी चुको आहियां लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾ मूंखे अञा थोरो अॻिते वधण ॾे पहिरियों जुमिलो कहिड़ो चयुमि त अलाह जे कुदरत में हेठियां बि चुप मथियां बि चुप हाँ ईअं चयो न अल्लाह जे कुदरत में को बि हादिसो कोन थींदो चो चो अल्लाह जे कुदरत में कोई भी हादिसो कोन थींदो अल्लाह ताला जेकी कुछ कंदो पंहिंजे कुदरत सां कंदो पंहिंजे मंसूबे सां कंदो पंहिंजे हिकमतुनि सां कंदो हाणे इते जुमिले ते बीही करे जवाब ॾे बीही करे जवाब ॾे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा कंहिंजे लाइ चयो त ही मुंहिंजा दुनिया जा ब गुलनि जवाब ॾे हमारे हानी पी दुनिया कह चयो चो ताजदार मदीना चयो कंहिंजे लाइ चयो चो हिकिड़ो हसन पाक ला चयो ॿियो हुसैन पाक ला चयो कंहिंजे नाले ताजदार मदीना फरमायो जो हसन हुसैन ला फरमायो हे मांजा ब दुनिया जा गुल हन जरा गौर त कर उन गुलन खे पैदा कंहिं कयो आहे जवाब ॾे तोखे तुंहिंजे ईमान अक़ीदे खे यकीन में तब्दील कयां उन्हनि खे पैदा कंहिं कयो जवाब ॾे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उलमा खां सॼी ज़िंदगी ॿुधंदो ईंदो आहे सॼण साईं जे ग़ुलाम जो अंदाज़ थोरो डिफरेंट ज़रूर हूंदो लेकिन ॻाल्हि पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवां तवां हली रही आहे इमाम हसन मुजतबा उहो जंहिंखे अल्लाह जी ज़ात मथी सीने ताईं कंहिं जहिड़ो बनायो आहे जो शबीह मुस्तफ़ा बनायो वरी तो जुमिलो तो खां पुछां मुझे इमाम हसन मुजतबा के हिन पाक चेहरे के मथे मुबारक खां वठी करे सीने मुबारक ताईं मुझे मदीने वारे मीर जहिड़ो कंहिं बनायो आहे जवाब दे कह बनायो जे जवाब न तो दी तमा कुरान दे गेले हलदो में अल्लाह जो कुरान फरमाए हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा मुझे बेनियाज़ रब जे ज़ात फरमायो अबो भी साॻियो हूंदो आहे अम्मा भी साॻी हूंदी आहे खून भी साॻियो हूंदो आहे जिस्म भी साॻियो हूंदो आहे पेट भी साॻियो हूंदो आहे मगर हर बच्चो ईंदो आहे अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे कंहिंजूं अखियूं सुहिणियूं कंहिंजो चेहरो सुहिणो कंहिंजा हथ सुहिणा कंहिंजो कंध सुहिणो को कारड़ो को भूरड़ो को अछड़ो को बिंदड़ो को ड्रिगड़ो को सनड़ो को तुलड़ो अल्लाह फरमाए तो कंहिंजो वस न आहे हीअ मुंहिंजी कुदरत आहे गला गला कंहिंजी कुदरत दुनिया जो दस्तूर ॾिठो ते दुनिया में बचड़ो ॼमंदो आहे को अबे जहिड़ो को अम्मा जहिड़ो ॻाल्हि को अबे जहिड़ो को अम्मा जहिड़ो हिते दस्तूर कुझु मुख़्तलिफ़ आहे छो त बनाइण वारो बनाए रहियो आहे छो त उते हादिसो कोन थींदो आहे उन जगह ते हादिसो कोन थींदो आहे उते मामलो अॻे ई तय थी चुको आहे अञा तोखे ईअं सादी सिंधी में सम्झायां मुंहिंजो सुहिणो हुसैन दुनिया ते आयो 5 शोबान ते ॻाल्हाए कहिड़ी तारीख़ ते आयो गला गला कहिड़ी तारीख़ ते आयो मदीने पाक में अल्लाह जे दरबार में मंजूर नजर थी अम्मा फातिमा ज़हरा जे पाक जिस्म मुबारक में जमीन ते जलवे अफरोज थियो 5 शोबान जो दिहाड़ो आ भला मूंखे जवाब दे जॾहिं उनई मदीने मां मुंहिंजो हुसैन करबला ॾे रवानो थियो आहे त कहिड़ो महीनो आहे चो महीनो शोबान जो आहे गला गला कहिड़ो महीनो आहे चो महीनो शोबान जो आहे तारीख़ कहिड़ी आहे चो तारीख़ 4 आयो 5 में आहे वञे 4 ते तो राज़ कहिड़ो आहे बेनियाज़ ॿुधाए रहियो आहे ओ दुनिया वारो हुसैन आयो बाद में आहे करबला अॻे ई तय थी चुको आहे
आयो बहद में आयो बहद में करबला अगे ही तय थी चुको आ केर करे चुको आ जो जे कुदरत में हादिसो कोन जंहिंजे कुदरत में हादिसो कोन थींदो आ ओहो तय करे चुको आ। इमाम हसन मुश्तबा के मथे खां वठी करे सीने ताईं मुझे मुस्तफा करीम जहिड़ो बनाइण वारो केरा चो मुझो अल्लाह केरा। वरी इमाम हुसैन सोहणे के सीने खां वठी करे पेरन ताईं मुझे मुस्तफा जे बनाइण वारो केरा चो मुझो अल्लाह। भला जे कदे ओहो अल्लाह हिकड़े मुझे महबूब जे बचड़े के सरापा महबूब मुस्तफा जड़ो बनाए ऐं हिकड़े के अध पांजे बाबे जड़ो अध अम्मा जड़ो बनाए तका उते खोटी ही छा जवाब दे गला गला खोटी ही छा जवाब दे काई खोटी कोन हुई ये कोन के छो न के जो तू केर थींदो ही पुछण वारो ओह कुदरत उन मालिक जी आ जाने ओहो मालिक तो उन जे कुदरत में हादिसो उन जे कुदरत में हादिसो कोन हादिसो कहिड़ो हादिसो न थींदो आ त राज़ा राज़ा त राज़ कहिड़ो आ। जेको पहिरीं सुणे लतीफ़ जो शेर पढ़िम त दोस्त को हाय दादुल्ला तो मुहब माराए खासर खलीलन खां तो सख्तियूं सहाए अल्लाह समद बेनियाज़ सा करे जा चाहे जेका करे सा चाहे पर उन्हीअ मंझ भी आहे का ऊनी ॻाल्हि असरार जी। अल्लाह जेको कंदो आ मर्ज़ी उन जी आ छो त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इज़राइल के फरमायो इज़राइल जी रब्बे जलील दे खबर मुझे बानन के साह कढ दे कॾहिं कहते रहमाई जी हा मुझा मौला हिकड़े टाइम ते ॾाढो रहमायो कहिड़े टाइम ते रहमाई मुझा मौला जॾहिं समुंड जे अंदर का ॿेड़ी ॿुॾी रही हुई हिक माउ हुई जंहिंजे हंज में बचड़ो हुयो तो हुकुम कयो सभिनी खे ॿोड़ लेकिन इन माउ ऐं पुट खे बचा मौला ॿिन्ही खे बचायमि जॾहिं उनखे पट तख्तो ॾेई करे समुंड जे किनारे ते पहुचाई वरी हुकुम कयो तो मुझा मौला इन जे माउ खे बि पूरो करे हिकड़े बच्चे खे बचा उन मल ॾाढो ख्याल थियो मौला केॾो न तूं बेनियाज़ है मौला तुंहिंजा अजीब फैसला आहिनि ते माउ खे बि ख़त्म करे मासूम खे कंहिंजे हवाले थो करी रब फरमाए तो ॾे ख़बर ख़बर अथई त हो केरु हो जंहिंखे मां लाॾनि सां पालरायो जंहिंखे मां पंहिंजे कुदरत में वॾियूं नेमतूं नसीब कयूं जंहिंखे मां अल्लाह ताला दुनिया जूं हर सहूलतूं ॾिनियूं ख़बर अथई हो केरा चई न मुंहिंजा मौला रब फरमाए ओहो ॿियो न आहे इहो उहो ई निमरूद आहे जंहिं वॾो थी मुंहिंजे रबूबियत जी दावा कई आहे। जेके राज इंसान तो जाने मुझो अल्लाह उन जे कुदरत में हादिसो ना है अचो रब्बे जुल जलाल जे दरबार में हलो या अल्लाह राज कहिड़ो आ इमाम हसन के अध ताईं बनाइण इमाम हुसैन के वरी अध हेठो बनाइण राज कहिड़ो आ मुझो अल्लाह ताला फरमाए तो दुनिया ते निगाह कंदो त राज जी ख़बर पइजी वेंदी दिमाग खां वठी करे मथे खां वठी करे सीने ताईं इते बुर्दबारी हूंदी आ इते हिल्म हूंदो आ इते बुर्द सख्त मुसख्त इंसान जी गुंजाइश हूंदी आ सब्र जी इंतहा मुझे करीम रब फरमायो तो मुझे महबूब मुस्तफा जे जुबान मां ॿुधो मुझो मुस्तफा तव्हां खे ॿुधाईंदो जॾहिं मुसलमाननि जे दरमियान में इख्तिलाफ पंहिंजे इंतहा ते हूंदो मुसलमान हिक ॿिए खे जंग करण लाइ तयार हूंदा हिक ॿिए जूं जानियूं कपण लाइ तयार हूंदा खून जूं नदियूं वहण जे लाइ तयार हूंदियूं मुझे मुस्तफा फरमायो हे मुझो हसन सरदार उहो जवान आहे जेको पंहिंजी बादशाहीअ जा तख्त ॾेई छॾींदो मगर मुझे उम्मत खे खून वहण खां बचाईंदो। समझ में अचे वई अल्लाह ताला जे कुदरत में हादिसो ना है खुदा अध ताईं इमाम हसन के हुजूर जहिड़ो बनायो आहे हुजूर जे ज़ुबान में भी हादिसो ना है हुजूर उन जी तर्जमानी कई आहे त हे हीअं कंदो वरी जॾहिं हुजूर जे दरबार में पहुतासीं या रसूल अल्लाह भला सुणे हुसैन जो हेठियों अधु छो मुझे करीम मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हे मां मुस्तफा जो उहो दिलबर बचड़ो हुसैन आहे ही उहो मुंहिंजो दिलबर बचड़ो हुसैन आहे उहो बचड़ो हुसैन आहे जेको मैदान करबला में न रुगी जान ॾींदो बचड़ा ॾींदो भाइर ॾींदो भाइटिया ॾींदो भाणेजा ॾींदो सभु कुझु ॾेई करे पंहिंजी जान ॾेई करे मां मुस्तफा जो दीन बचाईंदो छो त मुंहिंजा दोस्त दुश्मन जे आॾो बीहण जे लाइ चो कदमनि जी ज़रूरत छा जी ज़रूरत जवाब ॾे हिकिड़े मिंट जे लाइ तोखे क़ुरान करीम जे आयत जे तरफ़ वठी हलां शायदि तुंहिंजो वुज़ू लुॾी बि वञे ईमान वारे जो ईमान मज़बूत थी बि वञे कदमनि खे मज़बूत बनाइण कंहिंजो कमु आहे चओ अल्लाह जो ॻाल्हि
कदमन के मजबूत बनाणो कहजो आ चो बल गाला चो कुरान पढ़ी बुधाए इज युगशिकुमुन नुआस अमनतम मिनहु व युनज़िलु मिनस समा लियुतहिरकुम बिही युज़हिब अन्कुम रिज्ज़ शैतान वलियरबित अला कुलूबिकुम व युसब्बित बिहिल अक़दाम। जंगे बदर जो मौला निजारो छिकेवा काथों जो निजारो छिकेवा गाला मुसलमान काथों जो निजारो छिकेवा जंगे बदर जो खुदा निजारो छिके करे कायनात के बुधायोवा जंगे बदर में केर विड़िया जो मुस्तफा जा सहाबी विड़िया गाला गाला केर विड़िया हुजूर जा सहाबी जंगे बदर में आया अल्लाह फरमाया आसमान मा मीह वसायम छाजला मीह वसायम इनन के पाक भी कया शैतान जा ख्याल भी उनन जे वेझो अचण न दिया खास गाल कहिड़ी आ वयुसब्बित बिहिल अक़दाम यूही रब्बुक इलल मलाइकत अन्नी माकुम फसब्बितुल अक़दाम मा अल्लाह आसमान ता मलाइकन खे मोकिलियो वञो वञी मुझे मुस्तफा जे सहाबा जा कदम मजबूत कयो हुजूर जे सहाबा जे कदमन खे मजबूत करण जे ला अल्लाह आसमान मा मलाइक मोकिलिया सोने हुसैन जे कदमन खे मजबूत करण जे ला अमर जे पेट में खुदा पाण मुस्तफा जे कदमन जहिड़ो बनाए छॾियो आ। गाल समझ में अचे थी या कोन थी अचे हादिसो ना है तय थियल फैसलो आ गला गला हादिसो ना है छा थियल तय थियल फैसलो आ कलाक तुंजो पूरो थियो गर्मी तेज आ ऐं मो स्पीड 2 कलाकनि जेतिरी न करे वरती जो मां पहिरीं तां सां वाइदो करे चुकुस त मूंखे तहां जो एहसास मूंखे तहां जो एहसास यकीनन आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज हाणे इते मां पंहिंजे सॼी स्पीच खे वाइड अप कयां थो इन जुमले ते त मुंहिंजा दोस्त अज़ीज सुहिणे लतीफ़ सरकार जो अक़ीदो आहे त कामिल करबला में आया जुंग जुवान धरती धुबी लर्ज़ी थरथिलिया आसमान करह हुई कान पर हुयो निज़ारो नींह जो लेकिन आख़िर में इहो चवंदो हलंदुसि त हाणे अज़मत हुसैन त ॿुधी शान हुसैन त ॿुधी किरदार हसनैन त ॿुधी पर मुंहिंजे सुहिणे हुसैन जे पैगाम कहिड़ो आहे पैगाम ॿुधी पोइ भले उथी हली वञे तोखे इजाज़त पैगाम कहिड़ो आहे सभ खां पहिरीं मुंहिंजे हुसैन सुहिणे जो पैगाम आहे उञ ते हुजी या बुख ते हुजी दुख हुजनि या परेशानी हुजनि घर में हिकिड़ो जनाज़ो पियो हुजे या 3 जनाज़ा पिया हुजनि पर जेकॾहिं मां हुसैन सां प्यार थो करी कन ते अल्लाह अकबर जो आवाज़ अचे सभ खे छॾे करे सिधो अल्लाह जे दरबार में पहुची पंहिंजी पेशानी सजदे में दिलबर हुसैन जो पहिरों पैगाम थे कहिड़ो पैगाम उंजारो हुजी या बुखारो तो बेड़ा मानी जो ग्रह तक पोइ नमाज़ पिया पढ़ंदासीं ओ मुलायो छा थो करे पहिरीं तो मानी खाए पोइ नमाज़ पढ़े ईअं न कर मुंहिंजा दोस्त अज़ीज हसनैन करीमैन जो पैगाम दे निहार भले उंजारो हुजी भले बुखारो हुजी भले तुझे घर में मैयत छो न पया हुजनि मैयत हिकु न ॿ न 3 न पुटनि जा पया हुजनि भाइटनि जा पया हुजनि भाणेजनि जा पया हुजनि पर पोइ बि जे मस्जिद मां सॾड़ो थिए हय्या अल सलाह हय्या अल फलाह सभिनी खे साइड ते रखी करे यार जे सॾ ते लबैक चई हलियो अचिजा इहो पैगाम कंहिंजो आहे चओ मुंहिंजे सुहिणे हुसैन नंबर 2 पैगाम नंबर 2 कहिड़ो आहे त दुख ऐं सुख खुदा जे तरफ़ खां ईंदा आहिनि लेकिन मायूस न थी जा कॾहिं बि मायूस न थी जा परेशान न थी जा मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला कितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन जो कितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन वो दिल भी क्या है जिसे मैं समोया नहीं हुसैन बेहतर है वो के जिसे ने खोया गल है तो सही
अहिड़ी निंड त न कर, इहा निंड खुदा तोखे जन्नत में नसीब कंदो। उहा दिल ई कहिड़ी जंहिंमें हुसैन जी याद न हुजे। बे मिसरे में आशिक छा तो चवे, कह दो हवा से जाकर अब शोर ना करे, कह दो हवा से जाकर अब शोर ना करे, तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन, तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन, वो दिल भी क्या है जिसे में समोया। तू भी तबियत का मजबूर है, मां भी तबियत का मजबूर हाँ, लेकिन मुझा दोस्त अजीज अर्ज पे कयम मुझे दिल पर हुसैन जो बियो पैगाम कहिड़ो आहे, सब्र जी दामन न छॾिजां। छा कजां? ॻाल्हा ॻाल्हा सब्र जी दामन, जंहिं बि क़ौम सां तुंहिंजो ताल्लुक आहे मता सोचींदे यार ॿ दफ़ा चईंदे राज पर न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वो क़बाइल लितारफू इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, हे कबीला सुञाण पहन ख़ुदा वटि करीम वटि प्यारो उहा जेको परहेज़गार ऐं मुत्तक़ी आहे। सभई साल मुस्लिम अखुल मुस्लिम, सभई मुसलमान भाई रहो, जुबान ते चढ़ी आयो बदा वाला जिन करे चए बाक़ी उन खां सवाइ ॿी का बि ॻाल्हि कान्हे का, मता तूं सोचणु शुरू करी। त मुझे सुणे हुसैन जो पैगाम नंबर ॿियो छा आहे त मुश्किलातूं अचनि, तकलीफ़ूं अचनि, छा कजां? सब्र कजां। छा कजां? ॻाल्हा ॻाल्हा छा कजां? ऐं टियों ऐं अहम पैगाम मुझे हुसैन दिल भर जो कहिड़ो थिए ख़बर अथई, केॾो बि तुंहिंजो कातिल दुश्मन हुजे पहल करे वार न कजां, हुनखे मुआफ़ीअ जो दर हुन लाइ बंदि न कजां। आख़िरी टाइम ते बि चइजांसि त मां तोखे मुआफ़ करण जे लाइ तयारु आहियां, जेकॾहिं तूं चाहीं त मां तोखे मुआफ़ करे छॾ। यादि रखी छॾ, मुआफ़ करण छा करण? सिंधी क़ौम में